उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कंदे 4 खारजी मारे छॾिया। बाक़ी ख़बर ॾियनि पिया ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े स्पेनफॉर्म में ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन 14 ऐं 15 जनवरी जी राति ख़ारिजियुनि जी मौजूदगी जे इतला ते कयो वियो। मार्शीविल ख़ारिजियुनि वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। खबर वासो शेयर कयूं पिया। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो आहे। 4 ख्वारजी मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े स्पेनफॉर्म में ऑपरेशन थियो आहे। ISPR मूजिब ऑपरेशन 14 ऐं 15 जनवरी जी राति ख्वारजियुनि जी मौजूदगी जे इतला ते कयो वियो। मारिजी वियल ख़ारजियुनि वटां हथियार ऐं धमाकेदार मवाद हथ कयो वियो आहे। ISPR ॼाणायो आहे त मारिजी वियल दहशतगर्द शहरनि ऐं सिक्योरिटी फोर्सेस जी टारगेट किलिंग में मुलविस हुआ। इलाइक़े में ख़ारजियुनि जी मौजूदगी जे हवाले सां क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो आहे। 4 खारजी मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े स्पेनफॉर्म में ऑपरेशन अवां खे ऑपरेशन बाबति आगाह कई पिया त ऑपरेशन 14 ऐं 15 जनवरी जी राति ख़ारजियुनि जी मौजूदगी जे इतला ते कयो वियो। मार्शीविल ख़ारिजियुनि वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। मार्शीविल दहशतगर्द शहरनि ऐं सिक्योरिटी फोर्सेस जी टारगेट किलिंग में मुलविस हुआ। इलाइक़े में ख़ारजियुनि जी मौजूदगी जे हवाले सां क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। अवां खे आगाह कयूं पिया उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो आहे। 4 ख्वारजी मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े स्पेनफॉर्म में ऑपरेशन थियो आहे। ऑपरेशन 14 ऐं 15 जनवरी जी राति ख्वारजियुनि जी मौजूदगी जे इतला ते कयो वियो।